नशर फ़िरोज़ हेठियां चौंक ते घटीअ में प्योर लगाइण ताईं छेड़ो। इमरानी बिरादरी जा बजणा नज़ीर उमरानी, फैज़ान उमरानी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे सिविल अस्पताल नौशर फ़िरोज़ पहुचायो वियो, जिते संदन इलाज जारी आहे। म्यूनिसिपल चेयरमैन डॉक्टर काशिफ़ मेमण जे मुंशी नज़ीर उमरानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राजपुरनि जी घटी ठही वई, मुंहिंजी घटी ठहे पई, ठेकेदार कमु न पियो करे। उन सां असां ॻाल्हायूं पिया त फ़ौरन ख़ालिद राजपुर माण्हू वठी आयो, डंडनि जो वसकारो लाहे ॾिनो। असां उमरानी ग़रीब आहियूं, उन जे करे असां सां ज़ुल्म थियो आहे। बेगुनाह मूंखे मुंहिंजे भाउ खे मारियो अथनि। मुंहिंजे भाउ जी सीरियस हालत आहे ऐं मां म्यूनिसिपल चेयरमैन जो माण्हू आहियां। उन करे असां मथां राजपुर बिरादरी जी माण्हुनि असां मथां हमिलो करे, पुलिस बि कुझु नथी करे। असां SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो था कयूं त फ़ौरन हिननि ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। जॾहिं त ॿिए पासे राजपुर बिरादरी जो चवणु आहे त हेठियां चौक जे स्कीम MPA मुमताज़ अली चांडियो ॾिनी आहे, जंहिंजो कमु हली रहियो आहे। ओचितो इमरानी बिरादरी जे माण्हुनि रोड खे पटणु शुरू कयो ऐं कमु कंदड़ मज़दूरनि ते हमिलो कयो। हुननि जो वधीक चवणु हो त सुभाणे पूरी राजपुर बिरादरियूं वॾी एहतिजाज कंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।